अवां ॾिसी रहिया आहियो सिंध जो सभ खां वधीक ॾिठो वेंदड़ न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदीजी मां अवां सां अहम ख़बर शामिल कंदा हलूं त पीपल्स पार्टी तालके गड़ियासीन जे मुख़्तलिफ़ यूसीज़ जे उहिदेदारनि जो गॾियल इजलास पावर हाउस मदीजीअ में पीपी अॻवान अनवर पंवर जे मेज़बानीअ में थी गुज़रियो। उन दौरान प्रेस कॉन्फ्रेंस पिणु थी। प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ पीपल्स पार्टी जे मक़ामी अॻवाननि सचाई न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे चयो भला तव्हां सां का बि 17 यूनियन काउंसिल ॿ टाउन को माण्हू तव्हां सां गॾु आहे चिन असां सां उहे गॾु न आहिनि, असां सां वर्कर गॾु आहिनि। उहो तव्हां पाण बि ॾिठो माना हुननि सां गॾु त कोई कोन्हे को माण्हू, ठीकु आहे न। इन जे करे हुननि जो को असां त सम्झे कोन था। इनशाअल्लाह साहब महिरबानी करे इहो बि तव्हां वज़ाहत कंदा हलो त हुननि जो छा मुतालबो आहे ऐं कीअं तव्हां सम्झो था त उहो गैर आइनी ऐं गैर मतिलबु आहे कानूनी हुननि जो मुतालबो आहे। साईं मुतालबो हुननि जो इहो ई आहे त असांखे जेकॾहिं हक़ीक़त में के 5 कम मिलनि, हे मिलनि, पैसा हुजनि, जो तव्हांखे ख़बर आहे पाण हर कंहिंजी कंहिंखां का ॻाल्हि ॿुधी न आहे त बशीर केरु हो, मेडो केरु हो, या साईं चवां सोलंकी केरु आहे, पोइ दुनिया खे ख़बर आहे। जेतोणीकि जेके 3 माण्हू मेन साम्हूं आया आहिनि, बशीर सुमरो साहब आहे, निज़ाम सोलंकी साहब आहे, अब्दुल हमीद मेमन साहब आहे, 3 इहे पार्टी जा पुराणा ऐं सरगर्म वर्कर रहिया आहिनि। हुननि जो हिकिड़ो मुतालबो आहे त तव्हां जेको पार्टी जो जेको तालकी गड़ियासीन जो प्रेसिडेंट आहे, काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ो ज़ेरे ज़मीन वियल आहे हिकु क़िस्म त उनखे जेकॾहिं उन्हनि बि पार्टी खे डिमांड कई आहे त तव्हां माना तारुफ़ वठी पोइ असांखे अहिड़ो सदर ॾियो जेको ऑन द ग्राउंड हुजे, कहिड़ो गैर क़ानूनी ॻाल्हि आहे। ऐं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, सदर असांजो असांजे नज़र में न गाइब आहे न काॾां वियल आहे, उहो सदर असां सां गॾु हूंदो आहे। सदाईं हर फ़ैसिले में सदर असां सां गॾु हूंदो आहे। जेकॾहिं का बि मसइलो थींदो आहे, छो न पर्चियूं हुजनि, छो बि ॿियूं, सदर असां जुदा सम्झनि कोन था, असां सम्झ ई नथा, कमु करे थो अॼु ऐं कमु कंदो रहे थो। त अनवर साहब हुननि जो गैर कानूनी मतिलबु ग़लति मुतालबो कहिड़ो आहे? कहिड़ो मुतालबो इहो त सदर खे बाबा तूं जो सदर सां त तूं त पोइ असांजो काबीना जो मेंबर त न आहीं न। तूं बाबा जेकॾहिं सदर जे ख़िलाफ़ु आहे त सदर जे ख़िलाफ़ु अचे छो नथो तूं अदब इतमाद कराएसि न। अचु न, तूं बीहेसि, अदब इतमाद कराए, तूं बीहारे सदर जे ख़िलाफ़ु अदब इतमाद कराए, तूं हटराएसि कंहिं तरीक़े सां कानूनी तरीक़े सां हटराए न। तूं दम आहे त हटराए न। जॾहिं तव्हां हाणे ॾिठो आहे, तव्हां हिन वक़्तु पूरो तालको, पूरे तालके जूं 17 यूसियूं 2 टाउन तव्हां हाणे ॾिसो अंदाज़ो आहे त सभिनी सदर ते इतमाद कयो आहे, जनरल सेक्रेटरी ते इतमाद कयो त तव्हांजे साम्हूं आहे न मीडिया। इहे त न आहे त कंहिं बि माण्हू हिकिड़े कयो आहे त सदर असांखे न आहे, असांखे सदर नथो मिले, हुनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी वाइब लाइ हिकिड़ो लफ़्ज़ बि न आयो आहे। टाउन मदे खे आहे सदर जनरल सेक्रेटरी ये जेके 2 ॾींहंनि खां वठी 3 माण्हू जो हिकिड़ो टोलो साज़ी शुरू कयो। इहे माण्हू जेके तंज़ीम असांजे गड़ियासीन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, तंज़ीम में कमु रखंदे असांजो सदर जेको आहे जलीस तारके जो उहो गुम आहे, जावेद दुरानी जनरल सेक्रेटरी आइनी तौर ते कानूनी तौर ते करे सघे थो, हुन में कहिड़ो मज़ा? ॻाल्हि ॿुधो न, हे जेके असांखे उहिदा मिलिया आहिनि न, हे असांखे कंहिंजी न शिफ़ायत ते मिलिया न असांखे कंहिंजे चवण ते मिलिया। हे बाक़ाइदे पीपल्स पार्टीअ जी ज़िले जी हिकिड़ी कमेटी हुई जेके मधू जे हुकुम सां ठही हुई, उन में असांखे हिननि घुरायो, असां को इंटरव्यू वठूं, उन खां पोइ असांजी कारकर्दगी पार्टीअ में ॾिठूं, उन खां पोइ असांखे उहिदा ॾिना विया। ठीकु आहे, हाणे हिकिड़े दोस्त खे कुझु मजबूरी आहे, इनशाअल्लाह उहो महीने सवा में अची वेंदो। पार्टी मुतालबो आहे त तव्हां पार्टी बुनियादनि ते तहरीक वठी, पार्टी बुनियादनि ते हुन में जाइज़ो वठी न असांजो तालके इनशाअल्लाह महीने सवा में अची वेंदो। उनखे इलाही मसइला हल थी विया, अलाह जो रसूल कंदो अची वेंदो। हुन खां पोइ असां सां हुनजो राब्तो आगा साहब सां राब्तो आहे। मां हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां न, हे तालके जो सदर इहे यूसियूं असुल ख़िलाफ़ु साज़िश जेकी आहे असांजे आगा साहब जे ख़िलाफ़ु आहे, यानी असांजे तालके जी जेकी बि साज़िश थिए थी तालके ते, इहा दर आगा साहब जे ख़िलाफ़ु साज़िश आहे। आगा साहब जेको आहे
इन साधन जी जेका में कंफ्यूज न थींदो आहे। जेको हुननि जो मुतालबो आहे त हुननि जो इहो मुतालबो आहे त पार्टी तौर ते एक्शन वठी करे उन में जाइज़ो वठी तालगी सदर खे तब्दील कयो। इन में कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि मुंहिंजा साईं ॾिसो न ॻाल्हि ॿुधो न, असांजे जेकॾहिं तालके सदर जे ख़िलाफ़ जी ॻाल्हि हले त हे कहिड़ा उहिदेदार आहिनि, हे त हिकिड़ा आम वर्कर आहिनि न। हाँ, असांजे तंज़ीम मूंखां बग़ावत निकिती आहे, असां जेके यूसीअ सदर, असां जेके टाउन जे सदर जंहिंखे इहा बग़ावत कई आहे, जा इहो वरी कंहिं मुतालबो कयो आहे मथे क्यादत खे त असांजो साईं सदर कमु नथो करे त असांखे तब्दील आम रस्ते वारो नथो मुतालबो करे सघनि, हिनखे हटायो वञे, हिनखे हिननि जो मक़सदु आहे असां सदाईं उते ते हाणे उहो त हिननि खे न आहे त छॾनि था शायदि इहा हिकिड़ी बि ॻाल्हि हाणे हू ॾिसनि हाणे हू चवनि था त मां तालके में कमु नथो थिए। बाबा कमु 17 टाउन यूसियूं ऐं 2 टाउन उहे कमु कनि थियूं, हीअ 3 माण्हू जेको आहे त उहे माना उहे कमु वञी घर वियनि, हीअ कमु कंदा अचनि, ठीकु आहे, उहे अचनि 3 माण्हू कमु कनि, 17 यूसियूं उन्हनि जा सदर, उन्हनि जा जनरल सेक्रेटरी, उन्हनि जा इंफॉर्मेशन सेक्रेटरी, उन्हनि सां ॿिया जेके माण्हू गॾु जेके गाॾियूं भरींदा आहिनि, जेके वैगनियूं भरींदा आहिनि, लाहौर हुजे, मुल्तान हुजे, कराची हुजे, कश्मीर हुजे, कमूचे हुजे, काथे उहे सभु दोस्त हलंदा आहिनि, इन सदर वठी हलंदा आहिनि, या हे वठी हलंदा बशीर सुमरो, अब्दुल हमीद, ऐं जेको असां ॾिसो न इहे असां सभु माण्हू बशीर सुमरो हुजे, मां हुजां, मां पाण अॻे मां पंहिंजे लाइ थो चवां, पोइ उनजे लाइ निज़ाम सोलंकी लाइ चवां, पोइ मां मेन अब्दुल हमीद लाइ चवां, बाबा असां छा हुयासीं, असां त पाण पंहिंजे ग़रीबान में त ॾिसो, मां हिकिड़ो दर्दी खसी, बशीर छा कंदो, रंधो हलाईंदो, मेंढो छा कंदो, कंहिंखे ख़बर न आहे, निज़ाम सोलंकी छा कंदो, रेडी हलाईंदो, असांखे आगा साहिब काथों खणी काथे पहुचायो आहे, नौकिरियूं हुनखे असांजे पोयनि खे नौकिरियूं असां कॾहिं न मक़सदु आहे ॻाल्हि महिरबानी करे जेको असां इहो ॿुधायो त हुननि बि त पार्टी खे जेतोणीकि पीपल्स पार्टी खे जमहूरी पार्टी आहे, जमहूरी पार्टी में जमहूरियत में इख़्तिलाफ़ राय जो हक़ हर कंहिंखे हूंदो आहे त हुननि पंहिंजो इख़्तिलाफ़ राय जो हक़ रखंदे जेकॾहिं हुननि पार्टी खे ई अपील कई आहे त हीउ हिकिड़ो मसइलो आहे, महिरबानी करे हुनखे हल कयो, त हिन में ग़लति कहिड़ी ॻाल्हि आहे? न पार्टी खे जेको आहे त ॾिसो पार्टी परिष्कार थोरो तॾहिं कबी आहे, ॾिसो पार्टी परिष्कार माना हिकिड़ी डिसिप्लिन जे ख़िलाफ़ु आहे, माना हिननि खे हाणे जन खे सदर हुजे या जनरल सेक्रेटरी, सदर गुलाम साहब, जनरल सेक्रेटरी या जावेद खान पर ॿियूं माना जेका बि काबिना आहे उहा कंहिंखे हूंदी आहे, कंहिंजे हुन ते रिकमेंडेशन थी आहे, थोरो अकुल जी ॻाल्हि बि माना हुन दोस्तनि खे करणु खपे, माना इहा हाणे जे हिननि जे ख़िलाफ़ु आहिनि त माना इहे माना जावेद दुरानी जे ख़िलाफ़ु न आहिनि, जे गुलाम साहब अहमद जे ख़िलाफ़ु न आहिनि, इन्हनि खे जन रिकमेंडेशन आगा साहब कयो आहे। अच्छा नाई साहब जी, नाई साहब महिरबानी करे इनिशिएटिव वज़ाहत ॾियो त हिते जेके प्रेस कॉन्फ्रेंस में तक़रीबन तालके गड़िया सिंह जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिल जा उहिदेदार हुया, त तालके गड़िया सिंह जी काई जेका रिप्रेज़ेंटेशन ई कोन्हे, हुनजो को जनरल सेक्रेटरी प्रेस कॉन्फ्रेंस में हुजणु घुरिजे हा, कोई तालके जो ॿियो को उहिदेदार हुजणु घुरिजे हा, उहो त कोन्हे, त कंहिंजी आख़िर अॻुवाणी में हीअ प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे? असां उन्हनि दोस्तनि खे नाइल दोस्तनि खे उन्हनि खे मां नाइल ई चवां, इन्हनि जी इज़त न ॾियां, नाइल ॾियां, इन्हनि खे इन्हनि जी एतिरी हैसियत न आहे जो उनखे जॾहिं ज़रूरत पई त उनखे तालके जी पार्टी ज़रूरु जवाबु ॾींदी, हिन वक़्तु शायदि असांखे उन शइ जो दर्द थियो आहे त पोइ हिकिड़ा 3 माण्हू थी करे ऐं पूरे तालके में 17 यूसियूं 2 टाउनियूं उन्हनि जे ख़िलाफ़ु माण्हू ॻाल्हाइनि था, त असां उन्हनि खे फ़िलहालु असां जवाबु ॾियणु था चाहियूं त हिननि खे असां जवाबु ॾियूं, जॾहिं ज़रूरत आई ज़रूरु तालके वारा उन्हनि खे बिल्कुलु था सुम्ही आसमान में थुक चलायो, आसमान में लपंदा उनजे मुंहं में थुक पवंदी आहे। तव्हांखे उनजो ज़िंदा मिसाल इहो ई आहे, आगा सिराज 20,000 23,000 32,000 हिन दफ़े 52,000 वोट खएं, माना पीपल्स पार्टी तालके गड़िया सीट में मज़बूत आहे, जंहिंजे करे आगा सिराज जो ग्राफ ॾींहों पोइ ॾींहों वधंदो थो वञे, ज़ीरे वारो मसइलो कीअं थो थिए। ऐं ॿियो साल साईं ठीकु आहे, माना हीअ जेका प्रेस कॉन्फ्रेंस आहे उन हवाले खां महिरबानी करे ॿुधायो त हिन जो छा मक़सदु आहे, उन जो छा मुताबिक़ साईं हिकिड़ी तरिया था ताड़ी पगूं कनि, हे पीपल्स पार्टी जा तरियल शहर जा हिकिड़ा तरियल जिनजी काई बि ज़ाती हैसियत आनत न आहे, उहे हाणे इन में आहिनि, उहे शिरकत था भरनि, त कॾहिं कमीशन जा 5 रुपया मिलनि, कॾहिं को 5 लीटर को तेल ॾिए, बसि इन में आहिनि।
इहे माण्हू धिका ऐं थाबा खाईंदा हुआ। शहर जे 100 सैकड़ो माण्हुनि खे ख़बर आहे त बशीर सुमरे जी ज़ाती हैसियत छा आहे ऐं कहिड़ो किरदारु अदा कंदो हो। हू ज़ाती बदकिरदार आहे, सियासी बि हाणे बदकिरदार थी त चुको आहे। हुन मां कहिड़ी कानूनी ऐं पार्टी डिसिप्लिन जी भञकड़ी कहिड़ी कई आहे उन खे वधाए? साईं तव्हां हीअ जेका गुज़िरियल BDI इलेक्शन थी उन में GDA जा पंपलेट फोटू हणी इहे माण्हू घुमिया, इन खां पीपल्स पार्टी जी खुली खुलाए मुखालफ़त कयूं। खैर नाजरीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।